सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सिंधी ॿोली, सिंधी कल्चर, सिंधी खाधो असां सभिनी सिंधियुनि जी पहचान आहे। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायूं, बोली बजायूं। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for Life, Real Estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Keisha and Vensimal Sajrani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचे पाण में सिंधियत जी पहचान। दोस्तों, सोहणे सिंधियुनि जे बारे में त तव्हां सभिनी खे ख़बर ही आहे। चाहे ॻाल्हि हुजे बॉलीवुड जी, पॉलिटिक्स जी, टेक्सटाइल इंडस्ट्री जी या ॿियो कोई बिजनेस, हर पासे सिंधियुनि पंहिंजो झंडो फहरायो ही आहे। अजरक, टोपी, बहिराणो, शहनाई ऐं हुननि सां गॾु असांजो खाधो, सिंधी कढ़ी ऐं सुहिणा लज़ीज़ दाल पकवान। जी हाँ दोस्तों, मां ॻाल्हि कयां तो दाल पकवान जी, छो त अॼु आहे 11 अप्रैल, दाल पकवान दिवस। अॼु दुनिया जे कुंड कुंड में हर घर में ठहे तो दाल पकवान। जी हाँ दोस्तों, 10 अप्रैल जो ॾींहुं जेको सिंधी भाषा दिवस जे रूप में मनायो वेंदो आहे, हिन ॾींहं खे ॿियो वधीक लाजवाब ऐं नायाब ठाहिण जे इरादे सां दाल पकवान डे जो कॉन्सेप्ट 4 न बल्कि 8 चंड पियो लॻाए। जी हाँ, सही सुञातो, दाल पकवान लज़ीज़ ऐं जायकेदार सिंधी कुज़ीन जो एक खासम खास सदस्य सिलसिलो आहे दाल पकवान दिवस जो, जंहिंमें साईं जा प्यारा पंहिंजे पंहिंजे दाल पकवान सां गॾु सॼे विश्व खे, सॼे सिंधियुनि परिवारनि खे ॾियनि था दाल पकवान जी लख करोड़ वाधायूं। अचो त मिलूं असांजे साईं जे प्यारनि सां गॾु। दोस्तों, महाराष्ट्र जे मुंबई शहर में असां सां गॾु आहिनि BK बीना रामचंदानी, डॉक्टर राजू मनवानी, मुरली अदनानी, नानक रूपानी, गौरी छाबड़िया, उषा शर्मा, मंजू निचियानी, पंहिंजे पंहिंजे दाल पकवान जे टेस्ट सां गॾु। त अॼु 11 तारीख़ सिंधी दाल पकवान ॾींहुं सॼे देश विदेश में पिया मनाइनि। बसि इहे ॾिण वार त सिर्फ़ असांजे लाइ हिकिड़ो बहानो आहिनि पंहिंजनि सां मेल मिलाप करण जो। सभिनी भाउरनि ऐं भेनरुनि खे दिल जी गहराई सां करोड़ करोड़ वाधायूं वाधायूं वाधायूं। जय झूलेलाल, मां आहियां डॉक्टर राजू मनवानी, विश्व सिंधी सेवा संगम हेडक्वार्टर जी तरफ़ खां तव्हां सभिनी खे दाल पकवान डे जी लख लख वाधायूं थो ॾियां। नमस्ते, जय झूलेलाल। 11 अप्रैल सिंधी समाज वर्ल्ड वाइड पकवान दाल ॾींहुं करे मल्हाए रहिया आहिनि। अचो त गॾिजी पंहिंजे फैमिलीअ सां दाल पकवान खाऊं, पंहिंजे ओसे पासे वारनि खे बि इन ॻाल्हि जी मालूमात ॾियूं। 11 अप्रैल जो दाल पकवान दिवस मल्हाइण जो सिंधी समाज जो जेको ही फ़ैसिलो आहे, आई थिंक हिकदमि करेक्ट आहे। मां सिंधी समाज खे वाधायूं थो ॾियां कि ही कार्यक्रम के सब पूरे जोर शोर सां मनाइनि सॼी दुनिया में। सिंधी सुठी स्वादिष्ट न सुहेरी खाधो दाल पकवान जे ॾींहं जो सभी सिंधी परिवारनि खे लख लख वाधायूं। तव्हां यादि कंदा त अॼु सिंधियत जे ॾींहुं तव्हां असांखे दाल पकवान खारायो। ॾाढी ख़ुशी थी मूंखे बि, तव्हां मूंखे सन्मान कयो ऐं तंहिंखां पोइ असां इहो ॾींहुं हर साल मल्हाईंदासीं ऐं मां हमेशह तव्हांखे यादि कंदसि। 11 अप्रैल दाल पकवान खाइजो, ठाहिजो, सभिनी खे खाराइजो। तो दोस्तों, महाराष्ट्र के पुणे शहर में डॉक्टर पीतांबर दलवानी पंहिंजे घर में दाल पकवान जो दिवस कीअं था ठाहिनि, अचो त ॾिसूं। जय झूलेलाल, मां डॉक्टर पीतांबर दलवानी, सुहिणा सिंधी पुणे ऐं अनमोल रतन जे तरफ़ां 11 अप्रैल असां दाल पकवान ॾींहुं सेलिब्रेट पिया कयूं वर्ल्ड वाइड।
मां मुंहिंजे सभिनी भाउर भेनरुनि खे रिक्वेस्ट थो कयां कि दाल पकवान ॾी कनि, पंहिंजे पासे वारनि खे खाराइनि, दोस्तनि खे खाराइनि। थैंक यू। जय झूलेलाल। त दोस्तों असां सां गॾु आहिनि असांजे मित्र धनराज मंगनानी पंहिंजे दाल पकवान सां गॾु। हिन भेरे 11 अप्रैल ते पाण वर्ल्ड दाल पकवान डे मनाए रहिया आहियूं, त तव्हां सभई हीअं ई दाल पकवान सजाए करे घर में ठाहे करे सॼे परिवार सां गॾु खाओ ऐं आसे पासे वारनि खे खाराए करे ऐं पंहिंजे सिंधियत खे वधायो ऐं सभिनी खे ख़बर पए त सिंधियुनि में बि एतिरियूं सुठियूं सुठियूं खाधा ठहंदा आहिनि। हाणे हलो था बैंकॉक प्रिया लकी जगर दाल पकवान जे टेस्ट जे लाइ। जय झूलेलाल। मां तव्हां सभिनीनि खे संदेशो ॾियणु चाहींदी आहियां कि 11 अप्रैल विश्व सिंधी दाल पकवान दिवस तो मनायो वञे, त तव्हां दुनिया जे कंहिं कुंड कंहिं कोने कंहिं शहर में आहियो, पंहिंजे घर में दाल पकवान ठाहे करे ज़रूर खायो ऐं दाल पकवान दिवस मनायो। जय झूलेलाल। त दोस्तों हाणे असां वेंदा स्पेन जे मैड्रिड में कमल फबियानी ऐं स्पेन जे सेंट मार्टिन में सिद्धार्थ बिजलानी जे घर दाल पकवान जे तड़के जे लाइ। तव्हां सभिनि खे अॼु असांजे सिंधी स्वादिष्ट खाधे दाल पकवान जे ॾींहं जूं करोड़ वाधायूं। मां उमेद रखां थो तव्हां सभिनी ज़रूरु अॼु दाल पकवान खाधो हूंदो जीअं मां हींअर खाईंदसि हिन स्पेशल डे ते, ऐं तव्हां सभिनि खे वाधायूं। हरिओम। Jai Julelal. I, Siddharth Bijlani from St. Martin, Member of Parliament, Sabni Sindhi Sangat ke Dal Pakwan Special Day April 11 ji Mubarakah ॾियां थो। सभई दाल पकवान अप्रैल 11 ते खाइजो, एंजॉय कजो। थैंक यू। जय झूलेलाल। मां प्रकाश आत्माराम मोदवानी तनरी स्पेन मां। अॼु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि दाल पकवान दिवस सॼी दुनिया में मनायो पियो वञे। असीं था खाऊं, आसे पासे वारनि खे बि ज़रूरु खाराईंदासीं। अॻियां हली जेके नॉन इंडियंस नॉन सिंधी हूंदा उहे बि ज़रूरु जाम घुरंदा। फ्यूचर में 3-5 साल में चवंदा भई असांखे बि दाल पकवान खारायो। त अॼु शुरूआत थी आहे, वॾी सुठी ॻाल्हि आहे। असीं था खाऊं ऐं ॿियनि खे बि खाराईंदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। दोस्तों नैरोबिया केनिया खां असां सां गॾु आहिनि मोनिका गोकुलदास पंहिंजे दाल पकवान जे तड़के सां गॾु। अॼु मां मनाए रही आहियां सिंधी खाधे दाल पकवान जो ॾींहुं। हा, दाल पकवान जो असांजो ख़ासि ॾींहुं थी वियो आहे 11 अप्रैल। त सिंधी सुठो स्वादिष्ट ऐं सुनहरी खाधो दाल पकवान जे ॾींहुं जूं सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि खे लख लख वाधायूं। सिंधी खाधो खाओ ऐं ॿियनि खे बि खारायो। दाल पकवान खाई थको न को सिंधी, भले ॻाल्हाए ॿोली हिंदी या सिंधी। सुहिणी सिझल दाल चशकेदार, मथां मसाला चटपट चटकेदार। वाह वाह वाह। चटणी खटी ऐं मिठी, वरी बसर सां कर उनजो सिंगार। पकान तरियल गोल गोल करारो, खाईंदो हर कोई सिंधी दिलवारो। खाईंदो हर कोई सिंधी दिलवारो। जंहिं न खाधो सिंधी खाधो, उन भला स्वाद खे छा सुञातो। हाणे असां हलूं था हांगकांग लाल हरदासानी जे घर दाल पकवान जे टेस्ट जे लाइ। दाल पकवान सिंधियुनि जी हिकिड़ी तमामु मशहूरु डिश आहे जेका हर घर में ठाही वेंदी आहे ऐं खाधी बि वेंदी आहे। सिंधी कॉलोनियूं जिते सिंधियुनि जी घणाई आहे उते बि सिंधी हलवाइनि जे दुकान ते दाल पकवान ज़रूरु मिलंदो आहे। असांजे घर में कॾहिं डिनर हूंदी आहे जंहिंमें न सिर्फ़ु सिंधी पर नॉन सिंधी बि हूंदा आहिनि, त मुंहिंजी घरवारी दाल पकवान ज़रूरु ठाहींदी आहे जेके सभु ॾाढो दिलि सां खाईंदा आहिनि ऐं इंजॉय कंदा आहिनि। आर्तवार ॾींहुं असीं पंहिंजे घर में दाल पकवान ठाहे पाण बि खाईंदासीं ऐं पंहिंजे पाड़े वारनि खे बि खाराईंदासीं ऐं सिंधी दाल पकवान ॾेई करे मल्हाईंदासीं। ॾियो सॾ में सॾु, सिंधी सदाईं गॾु। महिरबानी। त दोस्तों अचो त हलूं दुबई में असां सां गॾु आहिनि किशा साजनानी ऐं नीता नारियानी ऐं हुननि जा दोस्त। जय झूलेलाल। असांजो मुंहिंजो किशा सजनानी जो ऐं वेंसीमल सजनानीअ जो तव्हां प्यार भरियो जय झूलेलाल क़बूल कजो। तव्हां जेको अॼु ॾींहुं रखियो आहे 11 अप्रैल जो दाल पकवाननि जो, भई तव्हांखे मां पहिरीं त घणी शाबाशी घणो धन्यवाद ॾींदसि जेके ऑर्गेनाइज़र जी सोच एॾी सुठी आहे। हीअ दाल पकवान असांजे अबनि ॾाॾनि खां असांखे ॿुधल आहे त हीअ 1947 माना पार्टीशन जॾहिं पियो हो
पाकिस्तान ऐं इंडिया ठही हुई तॾहिं खां वठी असांजो ही मशहूरु नाश्तो आहे। पर हाणे असांखे हुन नाश्ते खे कुझु एतिरे नमूने सुठे वधाइणो आहे जीअं ही सुठे नमूने अमर थी वञे ऐं मशहूरु थी वञे। त हाणे तव्हांजी सोच लाइ मां इन करे तव्हांखे शाबाश ऐं धन्यवाद ॾियां जो असांजी जनरेशन असांजे अबनि ॾाॾनि ॿुधायो, पर जेका नई जनरेशन आहे उहा थी सघे थो थोरो घणो असांजो ॾिसी करे ऐं कुझु सिंधियत जे बारे में सिखंदा त असांखे उन में बि घणी ख़ुशी थींदी। जय झूलेलाल। जय झूलेलाल। 11 अप्रैल असीं मल्हाईंदा आहियूं हैप्पी दाल पकवान डे। हैप्पी एंड हेल्दी दाल पकवान डे। मां वासुदेव जसवानी। मां पूजा जसवानी। अॼु असांजो ॾींहुं सभागो आहे। अॼु दाल पकवान ॾींहुं आहे। अॼु विश्व दाल पकवान ॾींहं ते दाल पकवान मल्हायूं वेठा। दाल पकवान डे सिंधी जो मल्हाए रहिया आहियूं। 11 अप्रैल जो ख़ुशीअ जो ॾींहुं, दाल पकवान जो ॾींहुं असां ख़ुशीअ सां मल्हायूं पिया। 11 अप्रैल 2022 दाल पकवान दिवस आहे। असां दुबई में हिते दाल पकवान दिवस मल्हायूं था। मां अजीत गुरियानी दुबई मां या पायल गुरियानी दुबई मां खेमो नागदेव ऐं लक्ष्मी नागदेव असां अॼु दुबई में मिस्टर जेसवानी जे घर में दाल पकवान ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। अॼु दाल पकवान दिवस आहे, असां दुबई में मल्हाए रहिया आहियूं। अॼु 11 अप्रैल दाल पकवान दिवस आहे। असां दुबई में पल्लवी, पिंकी हरवानी ऐं मीरा ओडरानी असां दाल पकवान ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। सभिनि खे दाल पकवान अॼु खारायो ऐं सभई खाओ ऐं ख़ुशि रहो। मां दीप्ति केहानी पंहिंजे सभी मिठनि भाउरनि ऐं भेनरुनि खे हैप्पी दाल पकवान डे। अचो त अची करे असां हैप्पी दाल पकवान डे मल्हायूं हिकिड़े नए तरीक़े सां। ॾिसो त असां तव्हांजे लाइ दाल पकवान जो केक ठारायो आहे। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू दाल पकवान, हैप्पी बर्थडे दाल पकवान, हैप्पी बर्थडे दाल पकवान, हैप्पी दाल पकवान डे। जय झूलेलाल। दोस्तों, मूंखे ॾाढो गर्व आहे असां सभई सिंधी मिली करे सिंधी दाल पकवान दिवस खे मल्हायो। हिन प्रोग्राम में भी जाम सिंधी परिवारनि पंहिंजे पंहिंजे दाल पकवान जो टेस्ट ऐं तड़को असां सां गॾु शेयर कयो। मूंखे ख़बर आहे तव्हांखे जाम वणियो हूंदो। त हीअं ई सिंधियत खे वधायो। सिंधु दर्शन जे हिन प्रोग्राम खे ॾिसो। हिन प्रोग्राम खे ॾिसी करे असांजे सिंधु दर्शन चैनल www.sindhudarshan.com खे सब्सक्राइब कयो ऐं असां सां गॾु जुड़ी करे सिंधियत खे वधायो, सिंधी कल्चर खे वधायो, सिंधी ॿोलीअ खे वधायो। साईं कजे तव्हांखे माला माल, तव्हांजी दुनिया रहे खुशहाल। तव्हां सभिनी खे एंकर के ज़ैक जो जय झूलेलाल।